दुआ ज़हरा केस बाबति ॾींहों ॾींहुं नयूं दवाऊं साम्हूं ईंदियूं रहनि थियूं ऐं हाणे बि हिकु औरत यूट्यूबर पारां केस बाबति दावाऊं कयूं वयूं आहिनि। यूट्यूबर दावा कई आहे त दुआ जी उमिरि जो तयुन कंदड़ डॉक्टरनि ते दबाउ हो। ॿिए पासे सिंध हाई कोर्ट तरफ़ां दुआ ज़हरा खे कराची मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे, जॾहिं त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओभर जी अदालत ज़हीर अहमद जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। यूट्यूबर ज़ुनैरा माहम हिकु भेरो ॿीहर दावा कई आहे त दुआ ज़हरा नाबालिग न आहे। ज़ुनैरा माहम उहा ई यूट्यूबर आहे जंहिं दुआ ऐं ज़हीर जी शादी खां पोइ संदसि पहिरियों इंटरव्यू कयो हो। संदसि चवणु आहे त दुआ पाण लाहौर आई हुई, खेसि अगवा न कयो वियो हो। हुन इहो बि चयो त ॿई हिक ॿिए सां सची मुहबत कनि था। मां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां त दुआ नाबालिग आहे। यूट्यूबर दावा कई त रिपोर्ट पेश करण वारनि डॉक्टरनि जो चवणु आहे त मथनि दबाउ हो त दुआ जी उमिरि 13 साल लिखी वञे। पंहिंजे हिक ॿिए वीलाग में ज़ुनैरा रोई ॾिनो। हुन चयो त मूं ज़हीर जी हिमायत में केतिरा ई दोस्त विञाए छॾिया आहिनि, छो त सभु सम्झनि था त मां कूड़ ॻाल्हाए रही आहियां ऐं दुआ हिन वक़्तु हिक गैंग जे चंबे में फासी वई आहे। हुन चयो त मां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे चवां थी त ज़हीर अहमद जो वास्तो कंहिं गैंग सां नाहे। हू हिकु आम छोकिरो आहे जीअं असां इंसान आहियूं।